प्रेस क्लब चीलीहार जी साल 2024 जे लाइ चूंड सीनियर साफ़ी ग़ाज़ी डोडियो जी निगरानी में प्रेस क्लब चीलीहार में थी गुज़री, जंहिंमें इत्तेफ़ाक़ राय सां हेठियां उहिदेदार चूंडिया विया। सदर शंकर बागी, जनरल सेक्रेटरी मोहम्मद खान डोडियो, नायब सदर साजिद डोडियो, ऑफिस सेक्रेटरी परदीप मुजाहिद, जॉइंट सेक्रेटरी GM डोडियो, खजानची रजिब रहमी बजीर, इंफॉर्मेशन सेक्रेटरी शरोण ओझान नेनन चूंडियल। सदर शंकर बागी प्रेस क्लब चीलीहार जे समूरनि सहाफ़ियुनि जो शुक्रियो अदा कंदे चयो त तमामु मूं ते एतमाद कंदे मूंखे सदर जी ज़िम्मेवारी सौंपी आहे ऐं प्रेस क्लब खे अवामी इदारो बणाए अवामी हक़नि लाइ भरपूर आवाज़ उथारण जो अज़म कंदे अवां जी उम्मीदनि ते पूरो लहण जी हर मुमकिन कोशिश कंदसि। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची